विभुं व्यापकं ब्रह्म वेदस्वरूपं विभुं व्यापकं ब्रह्म वेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाश वासं भजेऽहं चिदाकाशमाकाश वासं भजेऽहं नमामि शमीशान निर्वाणरूपम् निराकार ओंकार मूलं तुरीयं गिरा ज्ञान गोतीतमीशं गिरीशं करालं महाकालकालं कृपालं गुणागार संसार पारं नतोऽहं तुषाराद्रिसंकाश गौरं गभीरं मनोभूतकोटि प्रभाश्री शरीरं स्फुरन्निमौलिकल्लोलिनी चारुगङ्गा लसद्भालबालेन्दुकण्ठे भुजङ्गा नमामि शमीशान निर्वाणरूपम् चलत्कुण्डलं भ्रूसुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं मृगाधीशचर्माम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि नमामि शमीशान निर्वाणरूपम् प्रचण्डं प्रकृष्टं प्रगलभं परेशम् अखण्डम् अजं भानुकोटिप्रकाशम् त्र्यशूलनिर्मूलनम्
नमामि शमीशान विभुं व्यापकं ब्रह्म वेदस्वरूपम् निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं निजं निर्गुणं निर्विकल्पं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम् रुद्राष्टकमिदं प्रोक्तम् विप्रेण हरितोषये ये पठन्ति नरा भक्तया तेषां शंभु प्रसीदति। बोल शंकर भगवान की जय। बोल शंकर भगवान की जय। प्यारी साथ संगत, अज महाशिवरात्रि आ। तव्हां सभिनीनि जो स्वागत आ इन महाशिवरात्रि ते हिन गंगाधाम दरबार में। तव्हांजी श्रद्धा खे भी नमस्कार,
तव्हांजे प्रेम खे बि ऐं जेको उथी करे पंध करे हिस ताईं आया आहियो उन जी बि सराहना कजे त ग़लति न आहे। सराहना जी ॻाल्हि त इहा ई आहे कि कोई पंहिंजे भॻवान जा पर्व मनाए। हिंदू थी करे शिव महाशिवरात्रीअ ते सवेल ई सनानु करे शिव जे मंदर में पहुचे त असली कम त इहो ई आहे त भगवान शिव जी कृपा असांजे मथां आहे ऑलरेडी, अॻिते बि सदाईं बणी रहे, पंहिंजे प्रेम जी महर नज़र सां निहारींदो रहे भोलो भंडारी। इहा हुन जे अॻियां अरदास। असां पंहिंजे धर्म खां विमुख न थियूं। शिव जंहिं बैल ते आरूढ़ आहे, हसवार थींदो आहे, उहो बैल धर्म जो प्रतीक आहे। त जेको खुद धर्म ते सवार थींदो आहे, असां उन जी ओट वठंदासीं त असांखे बि धर्म ते हलणु सेखारींदो। ऐं धर्मो रक्षति रक्षित। जेको धर्म जो पालन करे थो, पोइ धर्म बि उन जी पालना करे थो, उन जी रक्षा करे थो। त असांजो धर्म चए थो कि महाशिवरात्रीअ ते असांखे भगवान शिव जे मंदर में वञी उन जो नाम जपणु खपे, कथा ॿुधणु खपे, अभिषेक करणु खपे, थी सघे त विर्त। उहो असांजो महादेव आहे, भोलो भंडारी धरतीअ जो देवता आहे। कैलाश लोक धरतीअ ते ई आहे, वैकुंठ अलाए किथे आहे ख़बर ई कान्हे, पर कैलाश धरतीअ ते आहे। उन जो आभूषण चंद्रमा बि नज़र ईंदो आहे। त उहो भगवान शिव अॼोके ॾींहं ते छा थियो हो जो शिवरात्रि मनाइबी आहे। शिवरात्रि त हर महीने ईंदी आहे, पर अॼु महाशिवरात्रि आहे। ॿ टे अलॻि अलॻि ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि। वधीक प्रचलित इहा ॻाल्हि आहे कि भगवान शिव जी शादी थी हुई महाशिवरात्रीअ ते। इहा प्रचलित ॻाल्हि आहे। ही त इतफ़ाक़ सां असांजे कथा जे क्रम में बि अॼु भगवान शिव जी शादी ईंदी शाम जो, पर एक्चुअल महाशिव पुराण में ॿियो कारण लिखियल आहे कि जॾहिं सृष्टि उत्पन्न थी त ब्रह्मा ऐं विष्णु पहिरीं प्रकट थिया हुआ। त ॿई पाण में विढ़ण लॻा, जीअं यूक्रेन ऐं रूस विढ़नि पिया था। ब्रह्मा विष्णु पंहिंजी पूरी ॿई शक्ति लॻाए विढ़ण लॻा। इहा ई ॻाल्हि कि वॾो वर्चस्व मुंहिंजो रहे, मां वॾो थियां। हिकु स्तंभ प्रकट थियो, ज्योति स्तंभ। पाण में शर्त लॻायनि कि हिन स्तंभ जे अंदरि प्रवेश था कयूं, जेको हिन जो ओर छोर पतो लॻाईंदो उहो विजेता। त हिकु हेठि हलियो वियो विष्णु, ब्रह्मा मथे साइड हलियो वियो कि हिन स्तंभ जो पतो लॻाए अचां, इहो इन जो आदि किथे आहे। त पतो बि लॻी वेंदो ऐं विजेता जो बि निर्णय थी वेंदो। ब्रह्मा विशन अंत न पायो, नेत नेत मुख पांच बतायो। अनहद रूप अनाहद वाणी, चरण सरन जिह बसत भवानी। ॿई अंत कोन पाए सघिया। आख़िर ब्रह्मा सोची कि मां वञी करे चवां थो कि मां पतो लॻाए वरितो। ही स्तंभ छा आहे? उहो निराकार ब्रह्म, जंहिंजो कोई आदि न अंत पतो लॻाए सघियो। त ब्रह्मा सोची मां वञी चवां थो कि मूंखे पतो पइजी वियो, पर सबूत छा आहे? त केवड़े जो गुल मिली वियसि, उनखे खणी हलियो पाण सां गॾु।
ऐं विष्णुअ खे अची चयईं कि मां पतो लगायो आहे, हिन जो मुंड मां पतो लगाए आयुमि, केवड़े जो गुल मूंखे उतां मिलियो। उन गुल खे उन साक्षी ठाहे छॾियो। विष्णुअ स्वीकार करे वरितो कि थी सघे थो भाई, मूंखे त पतो कोन मिलियो हिन जो एंड किथे आहे। ओॾी महिल भगवान शिव प्रगट थियो ऐं उहा हुई महाशिवरात्रि। भगवान शिव साकार रूप में प्रकट थियो ऐं ब्रह्मा ते क्रोधित थियो, विष्णुअ ते प्रसन्न थियो। विष्णुअ जी सच्चाई ॾिसी करे वरदान ॾिनईंसि कि तूं जगत में पूजनीय थींदे, सभु तुंहिंजी पूजा कंदा। ऐं ब्रह्मा खे धिकारी कि गुल खणी आयो आहीं केवड़े जो ऐं सबूत तो ॾी, तुंहिंजी बि पूजा कोन थींदी ऐं न ई केवड़े जो गुल पूजनीय थींदो। त भगवान शिव खे उहो गुल न चढ़ंदो आहे ऐं ब्रह्मा जी पूजा कान थींदी आहे, कोई मंदर बंदर ब्रह्मा जो कान्हे। त हिकु इहो कारण आहे महाशिवरात्रि मनाइण जो। ॿियो आहे राजा बलि पिछले जन्म में जुआरी हो। पोइ जुआरी त हो, हिकु वैश्या सां हिन जी प्रीत हुई। जुआ में धन खटे करे पंहिंजी हुन वैश्या लाइ मोगरे जे गुलनि जो गजरो वठी करे ख़ुशि थी करे वञे पियो। हलंदो पियो वञे त रस्ते ते रूस जो बम अची किरियो त हीउ मूर्छित थी वियो कि हाणे त छुटम, प्राण था वञनि मुंहिंजा, हाणे तव्हां चइजो न लिखियल किथे आहे। कुझु त थियो हो न, त उहो बम ई त हो, मतलब किरियो, पत्थर अची वियो, धड़ाम सां वञी किरियो हुई ऐं घायल थी वियो, त बम ई समझी हलो न। हिकु माई वञे पई, छोकरा सूतली बम पिया ॿारनि, त सूतली बम ॿारे करे चिणग विसामे पई, भरे पई, विसामे पई। त माईअ खे ध्यानु ई न, होश ई न, उतां ई पई लंघे। त छोकरा चवनि था आंटी बम, आंटी बम। तो आंटी शर्मा करे चए थी न हाणे छाजो बम, उहो त मां पहिरीं हुअसि एटम बम। चवनि था अरे बम हेठि अथई, रूस जो बम। रूस जा 2-3 बम फ्यूज़ थी विया आहिनि, उहो बि पिया ॾेखारनि कि हिते किराइनि त सही पर फाटियो कोन, जीअं ॾियारीअ ते फ्यूज़ निकिरंदा आहिनि बम। त उहो जुआरी उन ते त अटैक थी वियो रूस जे बम जो। जी हाणे गजरो केॾां कयां, मरां त हुअं ई तो। शिवलिंग हो थोरो परे, ही रिड़ी रिड़ी करे उहो गजरो शिवलिंग ते चाढ़े छॾियईं कि भगवान उहो ई वञे त हुअं ई तो। तव्हां सोचींदा आहियो न कि का शइ हुअं ई कमु अचे नथी। तव्हां न, सिंधी ॿिए जेके आहिनि त ॾे टिकाणे में को नोट नथो हले, इहो मां सेखारियांव थो, दादियूं सभु ॿुधो, को नोट फाटल न हले न, टिकाणे में विझी अचिजो, पेटीअ में। असांजे न अथव मंदर, उते विझी अचिजो। तव्हांजो भाई हलेव हूअं ई कोन पियो न, सिंधी आहियो न पक्का। ऐं मां चवां भाई 100 रुपए जो फाटल नोट अथव पर उनजा 60 रुपया मिलंदव, पोइ छा कंदा? मंदर में पोइ बि विझंदा या 60 रुपया वठण पसंदि कंदा? चवंदा ॾे बाबा 60 रुपया ॾे, 10 जो नोट विझंदासीं पेतीअ में। ऐं 10 जो ई फाटल हुजे त सिधो पेतीअ में। ऐं सिंधी आहिनि न, चवंदसि भॻवान भली 6 रुपया मञी करे हल, हिनखे 6 रुपए जो फल ॾिजां, फाटल नोट त अथई, त भली 10 रुपए जो फल न ॾिजां, 6 रुपए जो फल ॾिजां। सिंधी आहिनि न, सिंधी कुझु बि था करे सघनि। उन जुआरीअ उहो चाढ़े छॾियो भगवान शिव खे गजरो, वरितो हुई कंहिंजे लाइ, चाढ़ी कंहिंखे, पर भगवान शिव उन ते बि राज़ी थी वियो
ऐं उनखे वरदान ॾिनईंसि कि यार तो हेॾो वॾो दान करे वरितो, मरंदे मरंदे मूंखे, न त माण्हू मरंदो आहे त न्याणियुनि खे ॾींदो आहे या ॿियनि खे ॾींदो आहे, तो डायरेक्ट मूंखे दान कयो अथई, त इहो तुंहिंजो स्वभाव ॿिए जन्म में बि रहंदो, तूं दानी थींदे। ऐं उहो थियो राजा बली, उनखे दान जो स्वभाव उनजो बणियो। त जॾहिं भगवान वामन, विष्णु भगवान वामन रूप में दान वठण वियो बलीअ खां, त राजा बलीअ ॾिनो, 3 पेरनि में सॼी पृथ्वी, आकाश ऐं पाताल सम्झो मथे ते पेर रखींसि, ॾिना बलीअ। ऐं भगवान चईंसि वरदान घुर छा खपई? बलीअ चई मां इहो तो वरदान घुरां कि तव्हां मूं वटि हली रहो पाताल लोक में। त विष्णु चई इहो संभव कान्हे। त विष्णु चई हलो इहो था कयूं, मां ऐं ब्रह्मा ऐं शिव असां टई तो वटि वारे वारे सां पाताल में रहंदासीं। पोइ ईअं थींदो आहे, अॼोके ॾींहं ते भगवान शिव पाताल लोक मां वापसि ईंदो आहे, पाताल लोक में पंहिंजी ड्यूटी पूरी करे वापसि ईंदो आहे। पोइ ब्रह्मा वेंदो आहे, पोइ वरी 4 महीननि खां पोइ विष्णु वेंदो आहे। त अॼु भगवान शिव जो आगमन थींदो इन धरतीअ ते, अदृश्य रूप सां मान्यता आहे। त असां हुन जो स्वागत कयूं, उन भोले भंडारीअ जो, कि असांजे मथां कृपा करे असां महाशिवरात्रि मनायूं। चओ सुर में चइजो, ये चओ ठीक है। शंकर भोले नाथ भंडारी सभाजी आश पुजाए तो दीन दुखिन ए दर्द वनन जा दुखड़ा दर्द मिटाए तो। जय शिव भोले भंडारी, जय शिव भोले भंडारी हो, जय शिव भोले भंडारी महिमा जय जिया न्यारी। जय शिव भोले भंडारी सभई ध्यान पूजे थी दुनिया सारी।
भस्म बदन ते मखियल जहिजे मृगशाला नित पाए तो भस्मी बदन ते मखियल जहिजे मृगशाला नित पाए तो भस्मी मृगशाला नित पाए तो रोज पिए तो भंग जा प्याला अकदा तो रखाए तो रोज पिए तो भंग जा प्याला हो सांप गले में कारा कारा बलत जय जी हसवारी जय शिव शंकर भंडारी महिमा जय जिया हो जय शिव भोले सभई चवायो जय भोले जी सभई चवायो गॾिजी गायो जेको चवंदो पार लॻंदो जय भोले जी जय भोले जी जेको चवंदो तंहिंखे पार लॻाईंदो श्रद्धा सां जो शीश झुकाए मन जो मुरादो पाईंदो हो सिकवारन सां साण हरदम जंहिं भी कई निज़ारी शिव भोले जी महिमा आन्यारी जय शिव भोले हो देवी देवता सभई ध्यान पूजे थी दुनिया सारी महिमा त एडी आ भगवान शिव जी जो सॼो महाशिव पुराण उन जी महिमा सां भरियल आहे ऐं केवल हिकु ई न गणेश पुराण जो हिकु ई ग्रंथ देवीअ जो बि हिकु ई पर भगवान शिव जे नाले घणा पुराण आहिनि ख़बर अथव महाशिव पुराण लिंग पुराण देवी भागवत में भी शिव जूं आख़िरीअ में महिमा ऐं ॿियो बि हिकु पुराण आहे स्कंद पुराण में भी शिव जी महिमा ऐं हर पुराण में त आहे ई शिव हर कथा में भी शिव हर युग में शिव रामायण में भी शिव भागवत में भी शिव ऐं हर युग में हर इतिहास जी कथा में महाभारत में शिव त शिव त आहे हर हुन में त जो महाशिवरात्रि जो पर्व आहे हींअर खां उहो शुरू थियो उहा जेका असली जेका तिथि आहे महाशिवरात्रि जी हिन ॾींहं जे पहिरें पहर खां हींअर पहिरियों पहर ॾींहं जो आहे 6 खां 9 सम्झो पोइ वरी ॿियों वरी टियों वरी चौथो इहे 4 ई पहर
में हिकु हिकु दफ़ो अगरि असां शिव ते लोटी चाढ़ियूं त सॼे साल जी पूजा थी वेंदी। ईअं ई वरी जेका महाशिवरात्रि आहे राति, उहा अॼोकी जेका राति ईंदी उहा आहे, उन में बि चइनि पहरनि में पूजा थिए त उन जी महिमा आहे। जल सां, खीर सां, माखीअ सां, घीअ सां ऐं गंगा जल सां, ॾहीअ सां। त शिव पुराण में लिखियल आहे इन जी महिमा कि घटि में घटि 4 पहरनि में असां हिकु हिकु दफ़ो बि अगरि पूजा करे वठूं त शुभ फलदायी आहे। त थियण त इहो खपे, रात्रि जागरण थियणु खपे, अॼोकी राति। पर हाणे समय अहिड़ो आहे कि सिंधियुनि खे टाइम कोन्हे, राति न को जागरण जो न को ॾींहं जो। हा, घुमण जो टाइम आहे, छुट्टी मिलंदी आहे माण्हूअ खे शिवरात्रिअ ते त चवंदा आहिनि चल घूमने चले। अरे जंहिं कम लाइ छुट्टी मिली आहे भई सां, तव्हांखे छुट्टी छो मिली भाई महाशिवरात्रिअ ते? कि भाई तव्हां हिंदुनि जो त्योहार आहे, पर्व आहे तव्हांजो महाशिवरात्रि, त वञी मनायो न। या चवंदा दोस्त कि यार अॼु महाशिवरात्रि छुट्टी मिली आहे, हल हलूं घुमण। वरी राति त हल मिली आहे त चवंदा थकिजी पिया आहियूं। हिकु त मार्गदर्शन करण वारा बि अलाए केॾा गुम थी विया जेके ॿुधाइनि, ऐं माण्हू अहिड़ो भिटकी विया पंथनि में, छाजी शिव, छाजो बाबा, छाजो कुझु धर्म, छाजो रात्रि जागरण, सभु भूती विया पंहिंजे धर्म खां विहीन। पर हिकु ॻाल्हि यादि रखिजो, कम धर्म ई ईंदव। तव्हां चवंदा उहो पोइ मथे मथे कर्म, मथे धर्म न, धरतीअ ते हींअर जेके बादल मंडराइजनि पिया था न सॼे विश्व में लड़ाईअ जा, परमाणु बम तैयार पिया अथव, मिसाइलियूं, त पोइ हिकु ई शइ बाक़ी बचंदी, धर्म। न को धन कम ईंदव, न को सोन। अगरि ये वधी वई लड़ाई त न सोन कम ईंदो न कुझु ॿियो, हिकु ई शइ कम ईंदी, धर्म। जिते धर्म हूंदो न उते उते रक्षा थी वेंदी। भगवान शिव उहा रक्षा कंदो, त हुनजी ओट त वठूं। ही थोड़ी कम ईंदा जेके भिटकाइनि था पंथ, धर्म खां हटाए पंहिंजी दुकान। असां हुननि जी बुराई कयूं त चवनि था तव्हां निंदा था कयो। अरे निंदा त ॻाल्हि कयूं था त इहो त ॿुधाए पेश कंहिंखे था कयूं, कंहिंजो खंडन था कयूं त मंडन कंहिंजो था कयूं। इहो त ॾिस, भगवान जो, धर्म जो, पंहिंजो थोड़े ई पिया था कयूं। ऐं हू त पंहिंजो ई पिया था कनि, तव्हां हुननि खे हुननि जे खिलाफ़ कुझु चई ॾेखारियो, का ग़लती हुननि खे ॿुधाए था ॾेखारियो, पंथनि खे भड़कजी वेंदा हिकदमि। हुननि खे पंहिंजो पंथ बचाइणो आहे कंहिं बि क़ीमत ते। ऐं हिते असांखे शिव खे, पंहिंजे धर्म खे बचाइणो आहे, पंहिंजे हुनखे थोड़े कोई ग्रुप थोड़े आहे जो हुनखे बचाइणो आहे। त एतिरो विवेक रखी सोचजो कि कंहिंजी शरण वठूं। न जानामि योगम, भगवान शिव खे कोई एतिरो बि चए न, हे भोला भंडारी मुंहिंजी श्रद्धा पूरी पंहिंजे धर्म जे प्रति आहे, पर मूंखे विधि कान्हे ख़बर कि मां कीअं पूजा कयां, कीअं उपासना कयां। एतिरो चवण बि पूजा थी वई, आराधना थी वई। एतिरे में राज़ी जेको थिए असांजो भगवान, उनखे छॾे तव्हां उन्हनि जी चमचागिरी कयो। सिंधियुनि खे थो चवां, जेके पंथ पंहिंजो पाण खे हाईलाइट कनि, उते विधि वधीक खपंदी आहे। नियम कानून पंथनि में वधीक आहिनि। ऐसा नहीं किया, वो नहीं किया। त अहिड़नि खे छॾे करे असां वापसि मोटी अचूं। मां कंहिं पंथ सां जोड़ियांव कोन थो, मां चवांव थो वापसि अचो, जेको छॾे हली विया आहियो पंहिंजे घर खे।
हलो शिव शंकर जे दरबार में। हलो शिव शंकर दरबार में, प्रेमी प्यारा हलो हलो। शिव शंकर जे दरबार में, प्रेमी प्याला पियो पियो। रही विच विचा संसार में, नाम प्याला पियो पियो। शिव शंकर जे दरबार में, प्रेमी प्यारा हलो हलो। हे प्रेमी प्यारा हलो हलो। हे प्रेमी प्यारा हलो हलो। विच विचा संसार में, प्रेम प्याला पियो पियो। हे प्रेम प्याला पियो पियो। के नाम प्याला पियो पियो। प्याले में भरपूर नशो, नाम नशो अजीब नशो। प्याले में भरपूर नशो, नाम नशो अजीब नशो। प्याले में भरपूर नशो, नाम नशो अजीब नशो। रही शिव जी कुर्ब प्यार में, प्रेमी प्याला पियो पियो। प्रेमी प्याला पियो पियो। प्रेमी प्याला पियो पियो। शिव शंकर जी दरबार में। सिक सा पिए श्रद्धा सा पिए, ही प्यालो भागवारो पिए। सिक सा पिए श्रद्धा सा पिए, ही प्यालो भागवारो पिए। सिक सा पिए श्रद्धा सा पिए, ही प्यालो भागवारो पिए। गाइणो भी आहे तव्हांखे भी गॾु गॾु। मतां कंहिंजे दिमाग़ में इहो हुजे कि शिव बाहि जो आहे, महाशिवरात्रि भी बाहि जी आहे, ही हिननि जो आहे, मां त रुगो टाइम पास करण वई हुअसि। न, हिते तव्हां सभिनीनि जो शिव आहे, तव्हां सभिनीनि जो भगवान आहे। महाशिवरात्रि तव्हांजो उत्सव आहे, तव्हांजो पर्व आहे। पंहिंजो समझी करे गॾु शुरू थी वञो। सिक सां पिए श्रद्धा सां पिए, ही प्यालो भागवारो पिए।
रही साईं नाम खुमार में। हे प्रेमी प्याला पियो पियो, हे प्रेमी प्याला पियो पियो, शिव शंकर जे दरबार में। दरवेशन पीतो, पी प्यालो ही जग जीतो। संतन दरवेशन पीतो, पी प्यालो ही जग जीतो। संतन दरवेशन पीतो, पी प्यालो जग। संतन दरवेशन पीतो, पी प्यालो ही जग जीतो। गंगा धाम जी दरबार में प्रेम प्याला पियो पियो, प्रेम प्याला पियो पियो, हे प्रेमी प्याला पियो पियो, शिव शंकर जे दरबार में। थोड़ी थोड़ी पिया करो, थोड़ी थोड़ी हुआ, थोड़ी थोड़ी ब्रांडी थोड़ी, पर ही प्रेम प्यालो तो वधीक है। जेतिरो पीजे कोई हू काने, हिन में कोई बेहोश कोन थींदो, बल्कि हिन में जागी वेंदो। प्रेम प्यालो माना प्रेम में भरजी कथा में अचण, सत्संग में अचण, उत्साह मनाइण, उत्साह सां उत्सव मनाइण। त ये महाशिवरात्रि आहे। ही चारई पहर भी भागन वारा आहिनि ॾींहं जा, ऐं रात जा 4 पहर भी जेतिरो थी सघे, जेतिरो शरीर साथ ॾेव, भगवान शिव जी धुनी या भगवान शिव जो नाम या कुछ शुभ कम कजो। महाशिव पुराण में इन ते कथा ईंदी आहे हिकिड़े शिकारीअ जी। सुबुह जे टाइम घरां निकितो बुख ते, ज़ाल खे चई वञा तो शिकार खेॾण, शिकार करण, कंहिं जानवर खे मारे करे पोइ उहो ई भोजन खाईंदासीं पाण। शिकारियुनि जो इहो कमु हूंदो हो अॻे, जानवर खे मारे करे रोटीअ जो बंदोबस्तु त थी वियो, ऐं वरी विकिणी बि छॾींदा हुआ। अहिड़ो शिकारी महाशिवरात्रिअ ते सुबुह जो घरां निकितो, झंगल में भिटकंदो रहियो, पर उनखे कोई शिकार कोन मिलियो। सोची जेका नदी आहे इते कोन को जानवर पाणी पीअण ईंदो। नदीअ जे पासे में हिकु वण हो, बेल पत्र जो वण। उन वण ते चढ़ी वियो ऐं मटको पाणीअ जो भरियईं, उहो बि गॾु रखियईं। शाम थी, हिन सोची रात जे वक़्तु जानवर ईंदा हिते पाणी पीअण, मां उन तीर उनखे निशानो ठाहे ऐं हितां ई मिसाइल फिटी कंदमि। मिसाइल नालो रखूं त तव्हांखे आपत्ति त कान्हे, तीर जो नालो मिसाइल रखूं त ठीकु आहे। जीअं के छोकरा पंहिंजी गर्लफ्रेंड जो नालो रखनि मम्मी, पोइ फोन ते कलाक ॻाल्हाइनि, पोइ वरी कंहिंसां थो ॻाल्हाए, मम्मीअ सां थो ॻाल्हायां,
बचाव थी वञे। पोइ वरी चए कि तव्हांखे दिक़त त कान्हे, मां पंहिंजी हुन स्वीटीअ जो नालो मम्मी रखियो आहे, नालो मम्मी रखियो आहे, त असां मिसाइल नालो रखियो आहे तीर जो। हुन सोची हितां ई मां मिसाइल फिटी कंदमि। हाणे राति जो पहिरियों प्रहर शुरू थियो। हिन खां जाने अनजाने बोर जो थिए पियो त उहो ई बेल पत्र पटे करे हेठि पियो फिटी करे, ऐं हेठि हिकु ॾाढो पुराणो ढकियल शिवलिंग हो। महाशिवरात्रि हुई, ही बुख ते हो, माना विर्त बि हो, ऐं बेल पत्र बि चढ़ी वियो हिन जे द्वारा, ऐं पाणी बि थोरो हारजी वियो हिन जो, मटके जो पाणी हेठि शिवलिंग ते वञी पियो। हिन खां जाने अनजाने पहिरें पहिरें जी पूॼा थी वई। ऐं ओॾी महिल हिकु हिरणी पाणी पीअण आई। ही हुनखे मारण जे लाइ मिसाइल तैनात कई, त हिरणीअ जी नज़र वई। हिरणी चएसि थी, अरे शिकारी, मूंखे न मार, मां पंहिंजे ॿारनि खे छॾे आई आहियां। शिकारी चएसि थो, मुंहिंजो शिकार आहे, मुंहिंजो कमु आहे शिकार करणु, पर हेॾा मन 25% हिन जो शुद्ध थी चुको हो, जंहिंजे करे हिन खे बार बार हिकु सुठी उहा पई अचे कि उहो हेॾो वीचारी चए थी त न मारीस न, इहो पियो वीचार अचे। पर ॿाहिरां चए न, मुंहिंजो कमु आहे शिकार करणु ऐं जानवरनि खे मारणु। त उहा हिरणी चएसि थी, अच्छा हिकु कमु कर, मूंखे मोहलत ॾे, मां वञा थोरी देरि पंहिंजे ॿारनि सां मिली वरी अचां थी। शिकारीअ चईंसि, ओके। जीवन में अगरि तव्हांजे करुणा प्रकट थी वञे न, दया प्रकट थिए, कंहिंजो दुख ॾिसी करे तव्हां द्रवित थी वञो, त समझिजो तव्हां सही सत्संग में जुड़ियल आहियो, इहा सिधी सही निशानी। पर अगरि तव्हां कठोर थी वञो, मां ॾिठियूं आहिनि अहिड़ियूं मायूं, पहिरीं सुठो नेचर सुठो हूंदो हुन, ॾाढो सुठो विनम्र नेचर, पर अहिड़े के सत्संग में जुड़ी वयूं त उन्हनि जो नेचर कठोर थी वियो। असांजे पाड़े में ई आहिनि, कठोर एटीट्यूड, अहंकार। इन जो मतिलबु साधना सही कान पई थी हले, कुझु गड़बड़ थी वई। इहा निशानी अथव, बाक़ी हूअं थोरी पतो लॻाए सघंदा कहिड़ो सही सत्संग, कहिड़ी मुंहिंजी दिशा सही आहे मुंहिंजे लाइ। ही निशानियूं ॿुधाईंदियूं आहिनि। हिन शिकारीअ द्वारा हिकु पहर में शिव जी पूॼा थी वई अंजाने में, त हिन में दया प्रकट थी वई, त इहा निशानी आहे। तव्हां में अगरि दया प्रकट थी वञे, कंहिंजो दुख ॾिसी करे तव्हांखे अफ़सोस दुख थिए, त समझो तव्हां जिते बि वेंदड़ आहियो कंहिं बि सत्संग में, उहो सही आहे, तव्हांखे सही शिक्षा दीक्षा मिले पई थी। पर अगरि तव्हांजो हू पियो थो वधे कि तव्हां ग़रीब खे ॾिसी करे चओ छोटे लोग, ही त ईअं ई थींदा अथई, त तव्हांखे कोई ग़लति गुरु मिली वियो आहे। चेक करे सावधान थी वञिजो। वरी ॿियो पहर शुरू थियो राति जो 9 खां। वरी हिन जे द्वारा ॿिए पहर जी पूॼा थी वई। प्रेम प्रकट थिए अगरि तव्हांजे जीवन में, हिकु त करुणा प्रकट थिए, वरी करुणा खां पोइ प्रेम प्रकट थिए। प्रेम इहो ई जेको मां मुस्कुरारायां थो, खिलारायां थो, प्रेम, त समझिजो सही सत्संग में जुड़ियल आहियो, या निशानी अथव। हिनखे प्रेम प्रकट थी वियो ॿिए पहर में। वरी हिकु हिरण आयो पाणी पीअण, हिन उनखे मारण चाहियो त हुन हिरण बि माफ़ी घुरी। हिन चयईंसि, न मां तोखे न छॾींदुमि। त उहो चयसि थो, हल पाण समझौतो था कयूं, बातचीत था कयूं। रूस ऐं यूक्रेन बातचीत करे कुझु समाधान, त इहो समाधान निकितो कि मां हींअर वञा थो। हिरन चयईंसि, पोइ मां अचां थो, पोइ भली मारजां।
हिन चई वञ। वरी टियों पहर थियो, वरी हिन जे द्वारा शिवलिंग जी पूजा थी वई 3 पहर में, त जंहिंजे करे हिन खे सत्य जो ज्ञान थियण लॻो। ॿी हिरणी आई जल पीअण, हिन बिना उन बहस जे पहिरीं त ॾाढो बेमन सां निशानो ठाही, पर उहा हिरणी चयसि थी मूंखे न मार, मां अचां थी, त हिन जल आसानीअ सां रखी छॾियो पंहिंजो धनुष। पर हिनखे ओॾी महिल जेको वीचार थियो शिव जी पूजा 3 पहर जी पूजा करण सां, त हिनखे सत्य जो ज्ञान थियण लॻो कि मां ही सभु छो पियो थो कयां। मां पाप हिननि जानवरनि खे मारण ऐं मुंहिंजो जीवन ईअं ई बेकार पियो थो वञे। आहियां त मां बि मनुष्य, हिन धरतीअ ते महान मनुष्य बि आहिनि, त मां छो नीच कीअं थी वियुमि। जॾहिं तव्हांजे जीवन में इहो सत्य जो वीचार प्रकट थिए त समझो तव्हांजी साधना अञा पक्की थी वई आहे। तव्हां जंहिं बि सत्संग में जुड़ियल आहियो, सत्य जो तव्हांखे ज्ञान थियण लॻे, सत्य जो वीचार थियण लॻे, कूड़ जो पर्दो टुटण लॻे, त ये 3 निशानियूं अथव कि तव्हांजी पूजा साधना सही हली रही आहे या न। पहिरियों छा? करुणा दया प्रकट ते समझो सही पिया था हलो। वरी प्रेम प्रकट ते समझो करुणा खां भी मथे शय मिली वई। ऐं वरी सत्य सां प्यार थियण लॻे त समझो तव्हां पहुचण वारा आहियो शिव ताईं। शिव माना कल्याण, ईश्वर ताईं। पोइ ये जेके हिरण मोकल वठी विया हुआ न, ये सभु वरी आया। वरी इन्हनि सां गॾु ॿार बि आया, नंढा नंढा हिरण। शिकारी चई ही सभु एॾो झुंड छाजे लाइ आयो आहे। चौथों पहर शुरू थी चुको हो। चौथे पहर जी पूजा हिन जे द्वारा भी थी। ही हेठि लही आयो। हू सभई जानवर चवंस था असांखे हाणे तूं मार भली। त शिकारी चई हेॾा ॼणा मुंहिंजे साम्हूं मरण लाइ बीठा आहिनि, इहो पहिरियों दफ़ो थियो आहे ऐं मूंखे ज़रूरत केवल हिकु शिकार जी आहे। त हू चवंस था असां तोखां मोहलत वठी विया हुआसीं, असां उहो वचन निभाइण लाइ आया आहियूं ऐं ॿार असांजे बिना रही न पिया सघनि, इहे पुठियां पुठियां आया आहिनि। त हाणे हिरन हिन खे दया त प्रकट थी चुकी हुई ऐं ॿारनि खे ॾिसी प्रेम बि प्रकट थी वियो। ही ॾाढो ज़ार ज़ार रोअण लॻो। चौथे पहर में ही पूरी तरह निष्पाप थी चुको हो। हिन रोई करे चई सभिनीनि खे तव्हां त वञो, तव्हां त मुक्त आहियो, पर मुंहिंजी कहिड़ी हालत थींदी, मुंहिंजी कहिड़ी गति थींदी। उते भगवान शिव प्रकट थियो। बोल शंकर भगवान की जय। शिकारीअ ते प्रसन्न थियो भगवान शिव। चयसि तो धन्य आई तूं, सॼे संसार मुंहिंजी पूजा कई आहे पर मूंखे तूं प्यारो लॻे। तो चारई पहर निराहार रही करे मुंहिंजी पूजा कई आहे ऐं हिननि खे जीवन दान ॾेई करे हिकु सुठो परिचय ॾिनो अथई। तो हिननि खे मुक्त कयई, मां तोखे मुक्त थो कयां। इहा कथा ॿुधण जो बि महत्व आहे कि कोई केवल इहा कथा ॿुधे त उहो बि मुक्त थी वेंदो। त भगवान शिव जी कथा, भगवान शिव जो धाम, भगवान शिव जी लीला ऐं भगवान शिव जो नाम, इहे चारई कल्याण करण वारा आहिनि। त चो भगवान शिव जो नाम थोरो जपियूं, धुनी लॻायूं। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय।
गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय। गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय। गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय। गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। शिवाय हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। जटाधराय शिव जटाधराय 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 हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले ओम नमः शिवाय ओम हर हर भोले नमः विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय। 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 भस्मेश्वराय शिव भस्मेश्वराय हर हर भोले नमः शिवाय। भस्मेश्वराय शिव भस्मेश्वराय हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले
सब दुख भंजन हार, लजा हमारे राख ले, शिव बैलों पे हंसवार। शंकर भगवान की जय। त इहा धुनी दिमाग में खणी करे वञो ऐं भगवान शिव जी महाशिवरात्रि उत्सव मन सां मनाइजो। घट में घटि क्लेश कलह विढ़ण झिड़ण खां बचजो। अॼोके ॾींहं ते 12 माहीअ ते त मायुनि जे हथ में आहे शांति। यूक्रेन वुक्रेन त कुछ भी कोन्हनि तव्हांजे अॻियां। तव्हां चाहियो त शांति रखी सघो था, विश्व शांति, चाहियो त विस्फोट भी करे सघो था, त उहो न थिए, शांति ही रहे। तव्हां शांत रखजो। हिकु माई पंहिंजे पुट सां गॾु वञे पई ऐं चए पई बिट्टू शांत, धीरज, शांत, शांति कर बिट्टू। त ॿिए भाई चयईंसि हू शांत त लॻो पियो आहे तव्हांजो छोकिरो। माई चएसि थी न बिट्टू मुंहिंजो नालो आहे। मां पंहिंजो पाण खे पे थी चवां धीरज रखणो आहे, ही ॾाढो मूंखे परेशान थो करे। मां कंट्रोल रखी वेठी आहियां, मंत्र पे थी जपां शांतीअ जो। त शांति रखजो त सभिनि जो भलो थी वेंदो। शाम जो मिलूं था। बोल शंकर भगवान की जय।